वफ़ाक़ी प्लानिंग डिवीज़न जे मुलाज़मन एग्ज़ीक्यूटिव अलाउंस न मिलण ख़िलाफ़ वफ़ाक़ी सेक्रेटेरिएट में 12 ॾींहनि खां कलम छोड़ हड़ताल बैदि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड हा जन ते संदन हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी बाबति नारा तहरीर थियल हा। प्लानिंग डिवीज़न जे मुलाज़मन एहतिजाज कंदे नारेबाज़ी कई ऐं चयो त वफ़ाक़ी काबीना पारां वफ़ाक़ी सेक्रेटेरिएट जे 17 ग्रेड खां 22 ग्रेड जे मुलाज़मन जो एग्ज़ीक्यूटिव अलाउंस मंज़ूर कयो, जंहिं में 1200 मुलाज़मन खे एग्ज़ीक्यूटिव अलाउंस ॾिनो वञे थो, जॾहिं त 600 मुलाज़मन खे अहिड़े हक़ खां महरूम कयो वियो आहे। जॾहिं त अहिड़ी फ़रियाद ॿुधण लाइ ख़ज़ाने जो वज़ीर मुलाक़ात लाइ वक़्तु ॾियण लाइ तयारु नाहे। उन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर ऐं अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी मुज़ाहिरीन सां मुलाक़ात करे संदन मुतालबो मंज़ूर करण जो यकीन ॾियारियो। कैबिनेट ने जो है एक डिसीजन किया कि एग्जीक्यूटिव अलाउंस जो है ग्रेड 17 से 22 तक फेडरल सेक्रेटेरिएट में सबको दिया जाएगा, लेकिन फाइनेंस डिवीजन ने क्या किया कि सिर्फ 2 मखसूस ग्रुप्स को ये एग्जीक्यूटिव अलाउंस दे दिया नोटिफिकेशन करके 19 जुलाई को, और बाकी जितने भी कार्डर और एक्स कार्डर के लोग हैं फेडरल सेक्रेटेरिएट में जो काम करते हैं उनको इसमें से एक्सक्लूड कर दिया गया। पोयनि 5 महीननि खां ही जेको आहे सो असां हर फोरम ते हिन आवाज़ खे उथारियो आहे, लेकिन कंहिं कोई बि जेको आहे सो न कंहिं बि आवाज़ न ॿुधो। पूरनि असां पोयनि 12 ॾींहनि खां स्ट्राइक ते आहियूं। तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ही जेके ऑफिसर्स हिते गुज़िरियल 12 ॾींहनि खां एहतिजाज सरापा एहतिजाज बणिजियल आहिनि, पर केर बि इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करण लाइ तयारु न आहे। असांजी गुज़ारिश इहा आहे त गवर्नमेंट जेको आहे सो हिनखे सीरियसली ॾिठो वञे ऐं इहो जेको आहे सो तफ़रीक़ ख़तमु कई वञे ऐं इहो सभिनी खे जेको आहे सो एग्जीक्यूटिव अलाउंस यकसां तौर पे ॾिनो वञे। हुकूमत से और मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस से एक ही मुतालबा है कि ये जो डिस्क्रिमिनेशन और इम्तियाजी सलूक है ऑफिसर्स के दरमियान, इसको ख़त्म किया जाए। ये नहीं हो सकता कि एक छत के नीचे बैठे हुए एक ग्रेड के उसी ग्रेड के ऑफिसर को 150% अलाउंस दिया जाए और दूसरों को ना दिया जाए। ये एहतजाज यहाँ पे ख़त्म नहीं होगा अगर डिस्क्रिमिनेशन ख़त्म नहीं की। कैमरामैन आमिर अब्बासी सां गॾु गौहर गांगरो, सिंध टीवी न्यूज़, इस्लामाबाद।